पासे मांखे अपडेट कंदा हलूं। अहम ख़बर है खानपुर में हाजी खान कलोड़ो वारे इलाइक़े में हथियार हथां अगवा थी वियल मस्जिद जा 2 पेश इमाम बाज़ियाब न थिया आहिनि। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं मुगविन अब्दुल सबूर कलोड़ो ऐं अली अकबर कलोड़ो जी बाज़ियाबी लाइ वारसनि ऐं JUI कारकुननि कंधकोट शिकारपुर इंडस हाईवे ते धाड़ो हयो आहे। ॿई मुगवी धाड़ेलनि वटि क़ैद आहिनि। धाड़ेल मुगविन जी बाज़ियाबी लाइ 1 करोड़ रुपया भुंग तलब करे रहिया आहिनि। पुलिस रुगो दिलासा ॾेई रही आहे। वारसनि जो चवणु आहे त मुगविन खे बाज़ियाब करायो वञे। खानपुर में ही अव्हांखे ख़बर ॾी पई हाजी खान कलोड़ो वारे इलाइक़े में हथियारबंद हथां अगवा थी वियल मस्जिद जा 2 पेश इमाम बाज़ियाब न थिया आहिनि। मुगविन अब्दुल सबूर कलोड़ो ऐं अली अकबर कलोड़ो जे बाज़ियाबी लाइ वारसनि ऐं JUI कारकुननि कंधकोट शिकारपुर इंडस हाईवे ते एहतिजाजी धरणो हयो आहे। वारसनि जो चवणु आहे त ॿई मुगवी धाड़ेलनि वटि क़ैद आहिनि। धाड़ेलनि मुगविन जी बाज़ियाबी लाइ 1 करोड़ रुपया भुंग तलब कयो आहे। अव्हांखे आगाही ॾियूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। वारसनि जो चवणु आहे ॿई मुगवी धाड़ेलनि वटि क़ैद आहिनि। धाड़ेल मुगविन जी बाज़ियाबी लाइ 1 करोड़ रुपया भुंग तलब करे रहिया आहिनि। मुगविन अब्दुल सबूर कलोड़ो ऐं अली अकबर कलोड़ो जी बाज़ियाबी लाइ वारसनि ऐं JUI कारकुननि जो कंधकोट शिकारपुर इंडस हाईवे ते एहतिजाजी धरणो हयो पियो आहे।